अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वालीकार आवां सारा सुमरो सब खबरी का नज़र हेडलाइन ते वॾे वज़ीर पारां अॼु पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वरी घटिताई करण जो ऐलान। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त वाइदो कयो हो त क़ीमतुनि में लाथ ते हिकु रुपयो अवाम खे मोटाए ॾींदासीं। तेल अघनि में वाध ते अवाम वॾे सब्र जो मुज़ाहिरो कयो। चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि अवाम खे रिलीफ ॾियण में का कसर न छॾी। अॼु पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वॾी घटिताई कंदासीं। क़ौमी असेंबली जे इजलास में खिताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अॼु पूरी दुनिया में पाकिस्तान जो नालो इज़त वक़ार सां गूंजी रहियो आहे। जंगबंदी सां खिते में खुशहाली जो दौर ईंदो। ईरान जे सदर मसूद पेज़ेश्कियान खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी आहे। पाकिस्तान जो वफ़द आयतुल्ला ख़ामनाई जी जनाज़ नमाज़ में शरीक थींदो। क़ौमी असेंबली अमेरिका ईरान अमन मुआहिदे ते करारदाद मंज़ूर करे वरिती। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ पारां ऐवान में पेश कयल 18 अक्सरियत राय सां मंज़ूर करारदाद जे मतन में चयो वियो आहे त ही ऐवान अमन मुआहिदे ते इत्मीनान जो इज़हार करे थो। अमन मुआहिदे खे ऐं पूरी दुनिया में अमन ऐं इस्तिकाम जो सबब बणिजंदो। वज़ीर आज़म जी महमूद अचकज़ई ऐं बैरिस्टर गौहर असद कैसर सां खुशगवार अंदाज़ में ॻाल्हि ॿोल। शहबाज़ शरीफ़ अपोज़िशन लीडर महमूद अचकज़ई सां संदसि सीट ते वञी हथ मिलायो। वज़ीर आज़म ऐं मुख़ालिफ़ धुर अॻवान विच में मुख़्तसिर मुलाक़ात। अचकज़ई अॻूणे फाटा जे बजट जो मामिलो शहबाज़ शरीफ़ आॾो उथारियो। सुभाणे खां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में 55 रुपया लीटर ताईं घटिताई जो इम्कान। हुकूमत पारां आलमी मंडियुनि में तेल अघनि में लाथ ते अवाम खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वॾे पैमाने ते घटिताई करण ते गौर करे रही आहे। अमेरिका ईरान विच में अॼु तय थियल ॻाल्हियूं मुलतवी थी वयूं। अमेरिकी नायब सदर जी.डी. वैंस जो स्विट्ज़रलैंड जो दौरो मुलतवी। व्हाइट हाउस तस्दीक करे छॾी। ज़रियनि मूजिबि इसराइल जे लुबनान में कार्रवाईनि सबबि ईरान जे वफ़द बि स्विट्ज़रलैंड जो दौरो मुलतवी करे छॾियो आहे। स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची दौरे ते रवाना थियण लाइ तयार हुआ। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बि पंहिंजो स्विट्ज़रलैंड जो दौरो मुलतवी कयो। अमरीकी क़यादत ॾखण लिबनान मथां हमलनि ते इसराइली वज़ीर आज़म खां नाराज़। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मुंहिंजी मदाख़लत न हुजे हा त इसराइल तबाह थी वञे हा। जंग अञा जारी रही त दुनिया में मुआशी बहरान जनम वठंदो। इसराइल खे लिबनान मथां हमलनि खां रोके सघां थो। इसराइली मुंहिंजी ॻाल्हि मञींदा आहिनि। अमरीकी नायब सदर जे.डी. वैंस चयो आहे त ॾखण लिबनान ऐं बैरूत में शहरनि मथां हमला क़ाबिल क़बूल न आहिनि। इसराइल जो हथियारनि सां पंहिंजो दिफ़ा कंदो आहे। उहे ख़ैस अमरीका ॾींदो आहे। अमरीका ऐं ईरान विच में लाॻापा ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। ईरान जे परॾेही वज़ारत चयो आहे त अमरीका सां ॻाल्हियुनि जी नई तारीख़ ऐं हंध जो तइन अञा नाहे थी सघियो। अमरीका ईरान मुआहिदे में समूरनि महाज़नि ते जंग ख़तम जो शर्त शामिल आहे। ईरान जे परॾेही वज़ारत जो वधीक चवणु आहे त इसराइल ॾखण लिबनान में हमलनि जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। अॼु थियल हमले में 16 खां वधीक शहरी शहीद थिया आहिनि। पाकिस्तान, मिस्र, तुर्किया ऐं सऊदी अरब जे परॾेही वज़ीरनि में 21 जून ते मुलाक़ात थींदी। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इस्हाक़ डार मुलाक़ात में शिरकत लाइ मिस्र रवानो थींदो। मिस्र जे परॾेही वज़ारत चयो आहे त मुलाक़ात में ॿ-तरफ़नि लाॻापनि ऐं खिते जी सूरतहाल जे ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। मुलाक़ात पर ॻाल्हियुनि जो सेशन ऐं गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस थींदी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सां मुख़ालिफ़ धुर जे वफ़द जी मुलाक़ात। फाटा जे मसइलनि ऐं बजट जे हवाले सां मामलनि ते ॻाल्हि ॿोल। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे असद कैसर चयो आहे त फाटा ऐं पाटा जे मामलनि ते हुकूमती वफ़द सां ॻाल्हियूं थियूं। असां वाज़िह कयो त उते टैक्स न लॻाइणु घुरिजे। सियासी मामलनि ते ॻाल्हि ॿोल न थी। असां बि चाहियूं था त मीसाक जमहूरियत थिए। पीपल्स पार्टी हैदराबाद जे सरगर्म औरत अॻवान सबा हैदर लाॾाणो करे वई। सबा हैदर रिगो अरसो बीमार रहण बैदि कराची जे निजी अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी, सीनियर वज़ीर शर्जील मेमन ऐं ॿियनि पारां ॾुख जो इज़हार। शर्जील मेमन चयो आहे त सबा हैदर पीपल्स पार्टी जी बासलाहियत ऐं सरगर्म कारकुन हुई। हिन पार्टी जो पैगाम अवाम ताईं पहुचायो। संदसि ख़िदमतूं हमेशा यादि रहंदियूं। मटियारी वेझो घर जी भिति किरण सबबि औरत दबजी फौत। पलेजाड़ी भरिसां ॻोठ सिंगार में जॻह जे बुनियाद जे खोटाई दौरान भिति धमाके सां रही पई। 60 वरनि जो रसूल बख़्श खोसो दबजी मौक़े ते ई फौत थी वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणनि आपघात करे छॾियो। डंडोलियारे जो 7 ॿारनि जी माउ पारां मुबैना तौरु ज़हरीली दवा पी ख़ुदकशी। पंजू वाटर भरिसां शहदादपुर वासण गीलाली
ज़ाल शामू कोहली पंहिंजे ज़िंदगीअ जो अंत आंदो। मुबारकपुर वेझो ॿिनि ॿारनि जी माउ मुबैना तौर ख़ुदकशी करे छॾी। कोट सचल सरकी में साइमा सरकी पारां आपघात वाक़े बैदि वारसनि में रोज़ राड़ो। बाडर जे ॻोठ फतेह मोहम्मद कैसर में अली नवाज़ कैसर ज़हरीली दवा पी ज़िंदगीअ जो ॾींहों उजाए छॾियो।